वारे शहर ऐं भरपासे में बिजली जी गैर एलानियल लोड शेडिंग ऐं सेप्को अमलदारनि जी करप्शन ख़िलाफ़ समाजी कारकुननि जे काल कल्होड़ो कामरेड निसार अमीरानी जावेद मीरचंद ऐं ॿियनि हथनि में प्ले कार्ड खणी अवामी प्रेस क्लब आॾो एहतजाज करे नारेबाज़ी कई। उन मौक़े ते शहरनि मीडिया आॾो ॻाल्हाईंदे चयो त रमज़ान महीने में बि सेप्को अमलदारनि जी नाइंसाफ़ी जो बाब बंदि नाहे थी सघियो ऐं बिजली जी अतरादू लोड शेडिंग करे सहरी ऐं इफ़्तारी ऊंदाही में करण ते मजबूर बणायो वियो आहे। उन्हनि सेप्को चीफ ज़िले इंतज़ामिया ऐं चूंडियल नुमाइंदनि खां मुतालबो कंदे चयो त ॻार सेप्को अमलदारनि जी मुबैना करप्शन ऐं अवाम आज़ार पॉलिसी जो नोटिस वठी बिजली बहाल कई वञे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।